नाज़रीन, ओॿावड़ो वेझो सेहड़वा खे ओचितो 40 फुट घारो लॻी वियो आहे, जंहिं सबबि सवें एकड़नि ते बीठल फसल पाणीअ हेठि अची वियो, पर आबपाशी अमलो नाहे पहुची सघियो। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे गुलाम कमबर बूहड़। जी गुलाम कमबर, छा तफ़सील आहिनि? जी तफ़सीली आहिनि त ओॿावड़ो भरिसां सेहड़वा जेको आहे गुडू बिराज खां जेको घोटी फिट कोन्हे केतिरो जेको सेहड़वा जा कपर जेके कमज़ोर आहे, आबपाशी अमले जेको आहे हर टाइम जेको पहिरीं बि जेको आहे इन कपर कमज़ोर हुया, ॻोठण जी शिकायत बावजूदि उहे जेके कपर हुया उहे मज़बूत न करे जेको आहे सुबुह जो जेको आहे 40 फुट हुनखे अचानक घारो पियो आहे। घारे सबबु जेको आहे इलाइक़े जे जेको पसगिरदाई फसल हुया, जेके कमंद वणनि जो फसल हुयो, जूअर हुई, उहो पाणी अची विया आहिनि ऐं पाणी जो दबाव जेको आहे वधीक आहे। जेको ॻोठ बगड़ा कोरी जी वॾी आबादी रखंदड़ ॻोठ आहे, उते जेको पाणी जेको उन तरह वधी रहियो आहे। हिन टाइम ताईं आबपाशी अमलो न पहुतो आहे ऐं ॻोठण पर आबपाशी अमले खे इतला बावजूदि बि आबपाशी अमलो न पहुतो आहे। ॻोठण पंहिंजी मदद तो पाण माना जेको आहे वाह घारे खे बंदि करे रहिया आहिनि ऐं जॾहिं त फसल जेको आहे पाणी जी लपेट में आहे, ॻोठण ख़ौफ़ में वरितल आहिनि। जी गुलाम कमबर, अवां जी महिरबानी।